कराची में मीडिया से ॻाल्हाईंदे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन के एक हफ़्ते अंदर बहाल करे वॾे पैमाने ते भर्तियूं कयूं। हुन चयो सिंध में मकानी इदारनि जे कानून जो मुसवदो सूबाई असेंबली जे सिलेक्टेड कमेटी में गौर हेठि आहे। संदसि चवणो त सिंध काबीना फ़ैसिलो करे चुकी आहे त लोकल गवर्नमेंट कानून में सुप्रीम कोर्ट के फैसले तहत तरमीम कई वेंदी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन की बात की, एडवाइजर लॉ बैठे हैं और इंशाल्लाह ताला इसी हफ्ते में आपको पब्लिक सर्विस कमीशन किसी भी तरीके से फंक्शन करके देंगे कि हमारी बेरोजगारी बढ़ रही है और लोगों को नौकरियां नहीं मिल रही हैं, पूरी हुकूमत नहीं काम कर रही है। मैंने इन्होंने 2 दिन कहा है एडवाइजर साहब ने, मैं ये हफ्ता दे रहा हूँ कि देर से देर ना हो, इंशाल्लाह ताला पब्लिक सर्विस कमीशन को फाल कर देंगे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त कानूनी मुसवदे जो मकानी चूंडनि सां को बि तालुक़ न आहे। GDA वारनि खे मकानी इदारनि में कानून जी तरमीम सम्झ में नथी अचे। तरमीम कानून न मकानी इदारनि जे कम में कई पई वञे। हुन चयो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पाणी खोट वारे मामले ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। हुन ख़ातिरी कराई आहे त पाणी मामले ते CCI में गौर कयो वेंदो। संदसि चवणो त पौरियतुनि जी घटि में घटि पघार 25,000 रुपया काफ़ी न आहे, पर तंहिं बावजूद खेनि थोरो रिलीफ मिली सघंदो। ये थी मेरी कि जी ये 25,000 रुपये मिनिमम वेज करें। मैं शुक्रगुजार हूँ प्राइम मिनिस्टर का कि उन्होंने ये जो हमारी सिंध हुकूमत की रिक्वेस्ट थी वो मानी और उन्होंने अपनी पहली तकरीर में ये मिनिमम वेज 25,000 रुपये करने का ऐलान किया थ्रू आउट पाकिस्तान। गरीबों के लिए एक रिलीफ इस महंगाई में दिया था। अल्लाह ताला का शुक्र है कि वो पूरे पाकिस्तान में 25,000 रुपये प्राइम मिनिस्टर जैसे हमने कहा कि हमारी तजवीज़ पे वो ऐलान कर चुके हैं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त फरीदाबाद भरिसां बाहि जो वाक़ियो अफ़सोस जोॻो आहे। नुक़सान जो काथो 33 मिलियन रुपया लॻाया वियो आहे। हुन चयो त फरीदाबाद वाक़िए जे मुतासिर ख़ानदाननि खे 4.6 मिलियन रुपया अदा कया विया आहिनि। NDA में बि 10 मिलियन मुआविज़े जे पैकेज जो ऐलान कयो आहे। संदसि चवणो त वाक़िए खां पोइ DC दादू खे बदिली कयो वियो आहे। हैदराबाद जे कमिश्नर खे पंहिंजे मौक़िफ़ जी वज़ाहत जी हिदायत कई वई आहे। एक ख़ास तौर पे एक मेहड़ में जो फायर आग का जो इंसिडेंट हुआ था बहुत ही अफसोसनाक था। मैं खुद उधर गया था, जो गांव वाले थे उनसे मिला, उनका जो नुकसान हुआ है उस नुकसान का जो कीमती जाने खासतौर पे बच्चों की ज़ाया हुई हैं उसका तो कोई इजाला नहीं है। हुन चयो त कराची मां गुम थियल 3 नियाणियुनि जो पतो लॻायो वियो आहे। मामलो जल्द हल कयो वेंदो। संदसि चवणो त सेफ सिटी प्रोजेक्ट में तेज़ी आंदी वेंदी त जीअं स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्तो आणे सघिजे। अल्लाह ताला का शुक्र है, खैरियत से है। दूसरा केस जो सऊदाबाद मलीर वाला है, निमरा वाला, उसको भी फॉलो कर रहे हैं। उसकी कुछ लीड्स हैं जिस पे पुलिस काम कर रही है। उम्मीद करता हूँ कि वो भी जल्दी ट्रेस हो जाएंगी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त इमरान खान मुआशिरे खे पोलराइज़ कयो आहे। संदसि 3 सालनि जे हुकूमती दौर दौरान मुआशिरे में बिगाड़ पैदा थिया आहिनि। संदसि हुकूमत खे आइनी नमूने ख़तमु कयो वियो आहे। मेंबरनि जो एतमाद न हूंदो त हू वॾो वज़ीर न रहंदो। हुन चयो त सिंध सरकार महांगाई जे ख़ात्मे लाइ खाधे पीते जी शयुनि ते सब्सिडी ॾेई रही आहे।